हज जी सआदत हासिल करने 46,648 पांधीड़ा सऊदी अरब पहुंची विया। ईंदड़ 9 ॾींहनि दौरान वधीक 22,090 सरकारी हज पांधीड़ा मक्के शरीफ पहुचंदा। पाकिस्तान हज मिशन 70,105 सरकारी ऐं 80,000 खां वधीक प्राइवेट हज पांधीड़नि जी मेज़बानी कंदो। तर्जमान मूजिब मदीना मुनवरा में 33,500 हज पांधीड़नि खे जन्ना जी ज़ियारत कराई वेंदी। गर्मी जे सतायल शहरनि लाइ सुठी ख़बर। कराची में अॼु गर्मी जी शिदत में घटिताई जो इम्कान। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फुड़ बि थी सघे थी। मौसमियात खाते मूजिब ईंदड़ 24 कलाकनि दौरान शहर में गर्मी पद 35 खां 37 सेंटीग्रेड रहण जो इम्कान। ईंदड़ कुछ ॾींहनि ताईं सामूंडी हवाऊं बरक़रार रहंदियूं। शहर में 30 खां 40 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां सामूंडी हवाऊं घुली रहियूं आहिनि। मौसमियात खाते पारां मौसम झोड़ाली रहण करे गर्मी जी शिदत में वधीक घटिताई जो इम्कान ज़ाहिर। हैदराबाद में सिलेंडर धमाके जो वधीक हिकु ॿारड़ो कराची अस्पताल में फोतियुनि जो अंग वधी 10 थी वियो। फोती निगर अब्दुल हादी जो मर्द वारसनि हवाले कयो वियो। सिविल अस्पताल कराची जे MS मूजिब बाहि में सड़ी ज़ख़्मी थियल 13 ॼणा इलाज हेठि आहिनि। 7 ॼणनि जी हालत नाज़ुक आहे। ज़ख़्मियुनि जो 75% खां 100% जिस्म सड़ी वियो आहे। बाडे भरिसां पसंदि जी शादी न थियण ते नौजवान आपघात करे छॾियो। ॻोठ अली शेर कल्होड़ो वासी अली असगर कल्होड़ो घर भातियुनि खां नाराज़ थी पाण मथां बंदूक जो फायर करे अंत आणे छॾियो। पुलिस मूजिब नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त अली असगर पसंदि जी शादी लाइ ज़ोर भरींदो हो। सेवण वेझो नई लोणी भरिसां अधड़ोट शख़्स जो लाश हथ। पुलिस 40 वरे जे शख़्स जो लाश खणाए अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। फोती जी सुञाणप न थी सघी। T20 वर्ल्ड कप जी इफ्तिताई मैच में अमेरिका कैनेडा खे शिकस्त ॾेई छॾी। डेलिस में खेलियल मैच में अमेरिकन टीम कैनेडियन टीम खे 7 विकेटुनि तां हारायो। कैनेडा जी 195 रन जो हदफ़ अमेरिका 14 बालुनि खां अॻु हासिल करे वरितो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती TV में भलीकार माया मंजर अजीज। हेडलाइंस वाठियूं तफ़सीली ख़बरूं मुख़्तसर ब्रेक खां पोइ।